जेतोणीकि ही ज़िंदगी फ़ानी आहे ऐं हिन दुनिया में हर माण्हूअ खे पंहिंजी आख़िरी मंज़िल तरफ़ मोटणो भी आहे, यानी कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। हर कंहिं माण्हू खे मौत जो ज़ाइक़ो ज़रूर चखणो आहे, पर उन्हनि माण्हुनि मां के माण्हू अहिड़ा किरदार बणिजी वेंदा आहिनि जिन संदन हिन दुनिया मां विछड़ी वञण सां संदन किरदार हिकु तारीख़ बणिजी वेंदा आहिनि। मटियारी हमेशा तारीख़ तौर अमर माणिक पैदा कया आहिनि जिन पंहिंजी दात ऐं इल्म सां तारीख़ में पंहिंजो निमाया मक़ाम ठाहियो आहे। मटियारी शहर में छोकिरियुनि जी तालीम जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त आपा फौजिया ख़ासकेली जो नालो निमाया नज़र ईंदो, जंहिं रिवायती माहौल में चाचा जमादार खैर मोहम्मद ख़ासकेली जे घर में जन्म वठी हिकु तारीख़ रक़म कई। आपा फौजिया ख़ासकेली पंहिंजे शहर मटियारी जे पीर सरहंदी प्राइमरी स्कूल ऐं सेकेंडरी तालीम हासिल करण खां पोइ प्राइमरी स्कूल टीचर भर्ती थी। तालीम हासिल कंदी रही ऐं तरक़ियूं हासिल कंदे नेठि वञी HST ऐं सुपरवाइज़र जे उहिदे ते पहुती ऐं तालीम जे शोबे में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदे तालका एजुकेशन अफ़सर ताईं पहुती। आपा फौजिया ख़ासकेली हिन मुआशरे में इल्म जूं रोशनियूं पैदा कयूं। हिन मुआशरे खे उहो सबक़ ॾिनो त सिंधी न्याणियूं रुगो संग चटी या थाम बहारी लाइ पैदा नाहिनि थियूं, हू ज़िंदगीअ जे हर शोबे में पाण मल्हाए सघनि थियूं। पर मटियारी जी हिन क़ाबिले फ़ख्र न्याणी खे शायदि का नज़र ई लॻी वई, जो हिन खे कैंसर जहिड़े मौज़ी बीमारी वकोड़े वई। लगातार 4 साल बीमारी सां झेड़ींदी रही। आपा फौजिया ख़ासकेली 4 साल बहादुरी सां कैंसर जहिड़े बीमारीअ जो मुक़ाबिलो कंदे ईद जी भलारी रात वञी पंहिंजे रब जे हुज़ूर हाज़िरी भरे हिन ख़बर मटियारी जे इल्म दोस्त माण्हुनि खे वॾो सदमो ॾिनो, छो त हिकु न्याणीअ जो पढ़णु पूरे मुआशरे जी पढ़ाईअ जो ज़ामिन हूंदो आहे। आपा फौजिया ख़ासकेली जे विछोड़े सबबि संदसि बिरादरी ओड़े पाड़े में हर अख आली हुई। मटियारी जा माण्हू संदन ख़ानदान सां ॾुखे घड़ीअ में गॾु बीठा, छो त हिकु न्याणीअ जो उन मंज़िल ते पहुचणु वॾी ॻाल्हि हो। जुमन दर बदर उन्हनि माण्हुनि लाइ चयो आहे त के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जियारे वेंदा आहिनि, सो बेशक आपा फौजिया ख़ासकेली क़ौम जियारी आहे, इल्म जूं लाटूं रोशन कयूं आहिनि जेके रहंदी दुनिया ताईं मटियारी खे रोशन कंदियूं रहंदियूं। असीं पंहिंजे पारां मटियारी जे अवाम ऐं संदसि ख़ानदान सां ताज़ियत कयूं था। कैमरामैन सलमान अली ख़ासकेली सां गॾु अली फैज़ान, मटियारी।